मेंटल हेल्थ जे बारे में पाण जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त शायदि असां पंहिंजे पेन पॉइंट्स खे आइडेंटिफाई नथा करे सघूं, पर असां ॿियनि माण्हुनि खे ॾिसी करे इहो चवंदा आहियूं त यार ही कंहिं सीरियस प्रॉब्लम में आहे। इन सीरियस प्रॉब्लम में अगरि असांजो को दोस्त, को भाउ, का भेण हूंदो आहे त असां चाहींदा आहियूं इन सिंपथी त असां उन जे हिन मसइले खे कंहिं न कंहिं तरीक़े सां हल कयूं, ऐं उन मसइले खे हल करण जे चकर में उन में असां पाण मुब्तला थी वेंदा आहियूं। सो फैसिलिटेटर ऐं सपोर्टर थियण जी जॻह ते असां पाण विक्टिम थी वेंदा आहियूं। इन शइ खां बचणु घुरिजे। अगरि तव्हांजो को पहिरीं प्यारो कंहिं मसइले मां गुज़री रहियो आहे त तव्हां उनखे सपोर्ट कयो, तव्हां उनखे फैसिलिटेट कयो, उनखे टाइम ॾियो, जेका तव्हां खां हेल्प थी सघे तव्हां उहा ज़रूरु हेल्प कयो, पर उन सॼे प्रोसेस मां उनखे अकेलो गुज़रणु ॾियो। बाहि जो आड़ा हुजे, उन बाहि जे आड़ा में अगरि तव्हांजे दोस्त खे गुज़रणु लाज़मी हुजे त छा तव्हां दोस्त खे हटाए पाण गुज़रंदव? शायदि न। 99% न। 1% को शायदि मतवालो दोस्त हुजे, पंहिंजे दोस्त जी जॻह ते आड़ा में घिरी पए, उहा ॿी ॻाल्हि आहे। बहरहाल उन दोस्त खे आड़ा मां अकेलो ई गुज़रणो आहे, पर तव्हां उन जे पासे में हूंदव, उन जी हेल्प कंदव, उन जी सपोर्ट कंदव। इन बाहि जे आड़ा मां तव्हांजे दोस्त खे अकेलो गुज़रणो पवंदो। इन आड़ा में तव्हां उन जी सपोर्ट करे सघो था, फैसिलिटेट करे सघो था, उनखे तव्हां सिंपथी ॾेखारे सघो था त मां तोसां गॾु आहियां ऐं इन जो जेको नतीजो निकिरे थो उन में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, पर उन आड़ा में तव्हां कोन किरंदव ऐं उनखे उन एक्सपीरियंस मां अकेले गुज़रणु ॾियो। छो त जेसीं ताईं हू उन एक्सपीरियंस मां न गुज़रंदो शायदि हू उन ॻाल्हि खे सम्झी बि न सघंदो ऐं हू डेवलप न थींदो। हुनजो डेवलप थियणु तमामु ज़रूरी आहे। अगरि उहो उन एक्सपीरियंस खे सिर्फ़ु ॿाहिरां खां ॾिसंदो त पोइ उहो सम्झंदो त मूंखे ख़बर आहे छा थींदो आहे, पर दर हक़ीक़त उनखे ख़बर हूंदी आहे जंहिंजा पेर सड़ंदा आहिनि त बाहि केतिरी गरम आहे। इन करे उनजा पेर सड़णु ॾियो, पर सपोर्ट ज़रूरु कयो। मेंटल हेल्थ हिकिड़ो तमामु सेंसिटिव इशू आहे। असांजे मुल्क में स्कूलनि में, ऑफिसिस में, घरनि में, पाड़नि में मेंटल हेल्थ ते को ध्यानु न ॾिनो वेंदो आहे। इन ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे, दोस्तनि यारनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। मेंटल हेल्थ जे बारे में हिक ॿिए सां खुली करे ॻाल्हायो, हिक ॿिए खे ॿुधायो तव्हांजो जेको पहिरीं प्यारो दोस्त आहे, घर जो भाती आहे, मिट माइट आहे, कज़िन आहे, तव्हांजी घरवारी आहे, तव्हांजी महबूबा आहे या तव्हांजो महबूबा आहे, तव्हां उनखे ॿुधायो त छा मसइलो आहे, छा हली रहियो आहे, क्लियर ॻाल्हि कयो, सचा थियो। तव्हां जॾहिं सचा थींदव, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि सभु पंहिंजे जेको आहे सो महबूब सां रखंदव, पंहिंजे प्यारनि सां रखंदव त तव्हांखे उनजी मोट मिलंदी। तव्हां जॾहिं इहा ॻाल्हि पंहिंजे पहिरीं प्यारे जे आॾो रखंदव त तव्हांजो दिलि बि हल्को थींदो ऐं शायदि तव्हांखे कंहिं मसइले जो हल बि मिली वञे। पर अगरि तव्हां ॿुधंदड़ मां आहियो, सपोर्टर मां आहियो, त प्लीज़ इन ॻाल्हि खे यादि रखो त तव्हां पंहिंजा पेर न साड़ियो। हेल्प जे लाइ तव्हांखे घुरिजे त तव्हां कंहिं काउंसलर सां मिलो, इंटरनेट ते सर्च कयो, जेका बि जंहिं बि तरीक़े सां तव्हां हेल्प करे सघो था। तव्हां उन दोस्त जी ॿी का हेल्प नथा करे सघो, उन पहिरीं प्यारे खे ॿियो कुझु नथा ॾेई सघो, त तव्हां उनखे हिकिड़ी ट्रीट ॾियो, तव्हां उनखे डिनर करायो, तव्हां उनखे को तोहफ़ो ॾेई छॾियो, त उनखे लॻे त मुंहिंजो बि कोई आहे जेको मुंहिंजे लाइ फ़िक्रमंद आहे, जेको मूंसां मोहबत करे थो, जेको मुंहिंजे बारे में सोचे थो। सो मददगार थियो ऐं माण्हुनि जी दिमाग़ी हालत खे बहितर बनाइण में भरपूर साथ ॾियो।